अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल जहांगीर में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ॿाहिरि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे ऐं तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करियो, अचो त ही कहाणी मुकमिल ॿुधूं। तो रियात हाशमत ख़ान जा माण्हू दिनू जो रस्ता रोक कंदा। दिनू खे चवंदा त अगरि तूं हितां गुज़रे त असां तोखे मारे छॾींदासीं। दिनू चवंदो त ही जागीर ऐं ही सिंध रियात हाशमत ख़ान जी न आहे, मां हितां ज़रूरु गुज़रंदुसि। ऐं ॿिए पासे रियात हाशमत ख़ान नूरल जे माण्हुनि मथां हमिलो कंदो, उन्हनि खे कुट सुटे पोइ हितां हलियो वेंदो ऐं पोइ नूरल खे हिकु माण्हू फोन करे ॿुधाईंदो त तुंहिंजे उतां मथां हमिलो थियो। रियात हाशमत ख़ान कयो सो बि। ईअं करण सां नूरल जूं वायूं बताल थी वेंदियूं। नूरल चवंदो त तूं रियात हाशमत ख़ान मुंहिंजे हथां हाणे ज़िंदा न बचंदे। ऐं ॿिए पासे दोस्तो रियात हाशमत ख़ान वाट वठी गुज़रंदो वेंदो त नूरल उनजे मथां सिधियूं फायरिंगूं कंदो। नूरल उनखे चवंदो त तूं हाणे मुंहिंजे हथां नथो बची सघीं। रियात हाशमत ख़ान भॼण जी पूरी कोशिशि कंदो ऐं रियात हाशमत ख़ान हितां भॼी निकिरी वेंदो। ऐं पोइ रेस खे नूरल चवंदो त मां तोखे हाणे ज़िंदा कॾहिं बि न छॾींदुसि। हिन चकर बची विया ऐं ॿिए चकर मूंखां न बचंदे। ऐं ॿिए पासे रियात हाशमत ख़ान दिनू खे चवंदो त तोखे हर हाल में स्कूल छॾणी पवंदी ऐं स्कूल में मां तंबेलू खोलराईंदुसि। दिनू चवंदो त मां हर हाल में इहा स्कूल खोलराए ऐं ॻोठनि जे ॿारनि खे ज़रूरु पढ़ाईंदुसि ऐं उन्हनि खे कुझु तइलीम सेखारींदुसि जीअं अॻिते का कम बि हुननि जे लाइ सवलो थी वञे। तो असांखे हेॾा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।